रज़ाकाबाद वासी नौजवान शकील अहमद कलमती पंहिंजे ॿारनि समेत अवामी प्रेस क्लब मलीर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुंहिंजा ॿार 9वीं क्लास जा शागिर्द आहिनि। स्कूल इंतज़ामिया संदन बेफाम जी घुर कई, जे बाद आउं बेफाम ठाराइण लाइ मलीर में क़ाइम नादरा ऑफिस वयसि। समूरियूं घुर्जूं पूरियूं थियण बाद मूंखे टोकन ॾिना विया। ॼाणायल टोकन जी तारीख़ ते जॾहिं फॉर्म खणण पहुतसि त उते रिकॉर्ड ई मौजूदु न हो। पुछा करण ते नादरा इंचार्ज मुजाहिद मछिड़जी पियो ऐं घटि वधि ॻाल्हाए ॿाहिरि कढी छॾियो। शकील कलमती वधीक ॿुधायो त 4 महीननि खां मुसलसल असांखे बिलाजवाज़ तंग करे रहिया आहिनि। बेफाम न हुअण सबबि मुंहिंजे ॿारनि खे स्कूल इंतज़ामिया कढी छॾियो आहे, जंहिं करे संदन तालीम तबाह थी रही आहे। हुन चयो त असां पाकिस्तान खां बि अॻ जा वेठल आहियूं। गैर मुल्की ऐं अफ़गाननि खे फौरी तौर ते पाकिस्तानी सुञाणप कार्ड ॾिनो वञे थो, पर असांखे तंग कयो पियो वञे। इंचार्ज समेत समूरो अमलो बदतमीज़ आहे। माण्हुनि जी तज़लील कई पई वञे। हुन नादरा जे चेयरमैन ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि खां मुतालबो कयो त बदमस्त इंचार्ज ऐं संदसि अमले ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई कई वञे ऐं असांजी कानूनी कमनि में मदद कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।